خلوني نعيش حياتي، ناخد انا راحتي، اللي فات مات ولو من ذكرياتي، ننسى وشوية الهم من الماضي نتعلم، دنيا هكا بغات عيشها وما تندم. خلوني نعيش حياتي، ناخد انا راحتي، اللي فات مات ولو من ذكرياتي، ننسى وشوية الهم من الماضي نتعلم، دنيا هكا بغات عيشها وما تندم. माया प्रोडक्शन पेश करे थी लाड उत्तर जो लाडलो सिंधी गीतन जो स्टाइलिश सिंगर अमीर दुरुस्त माणी एल्बम 1 ऐं 2 जी कामयाबी खां पोइ एल्बम 3 दिल जी कहानी। दिल जी कहानी एक ॿुधायां मां दिल जी कहानी। हज़ारे दर्द आहिनि दिल मुंहिंजीअ में, ऐं कंहिं लई ईद मल्हायां चले कारो वेस मल्हायां। अली कयां थो सुकून थो मिले, वो मन ते ख़ुशि मुने कर थो चले। असांजो पीर मुर्शिद आहे अली, मौला वलियन जो आहे वली। सिक सिक यार मैं वो किताए दुश्मन थी गे मेरे को, सिक सिक यार मैं वो किताए दुश्मन थी गे मेरे को। ॾिसां थो जे दुखन ॾे मां त इश्क खां दिल भॼी पई आहे। ॾिसां थो जे दुखन ॾे मां त इश्क खां दिल भॼी पई आहे।